सखर में जमायत इस्लामी जे इंतजाम में टलंदड़ खानगी हायर सेकेंडरी हिरा पब्लिक स्कूल में इलेक्शन बज़म अदब 2023-24 जो इनेकाद कयो वियो, जंहिंमें इल्मो अदब पैनल, तुलबाए दोस्त पैनल, इल्म दोस्त पैनल समेत चइनि पैनलनि जे उम्मीदवारनि हिस्सो वरितो। इलेक्शन में वोट ॾियण जो टाइम सुबुह 9 वॻे खां 12 वॻे ताईं मुक़ररु थियल हो। इलेक्शन बज़म अदब में हिरा पब्लिक स्कूल जे शागिर्दनि मुख़्तलिफ़ पैनल जे उम्मीदवारनि खे वोट ॾिनो। उन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल अफ़ज़ल वहीद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त निसाबी तालीम सां गॾु ग़ैर निसाबी तालीम बि शागिर्दनि लाइ वॾी अहमियत रखे थी। इलेक्शन जे तरीक़ेकार बाबति हर हिक खे मालूमात हुजणु ज़रूरी आहे, छाकाणि जो आम इलेक्शन हुजे या मकानी, हर हिकु पाकिस्तानी पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदो आहे। उन लाइ वोट जे इस्तेमाल बाबति शागिर्दनि खेनि बि ॼाण हुजणु ज़रूरी आहे। जमायत इस्लामी सखर सिटी जे हाफ़िज़ ज़ुबैर अहमद शेख जो चवणु हो त स्कूल इंतज़ामिया पारां इलेक्शन जो इनेकाद कराइण हिकु सुठो अमल आहे। इन अमल सां हिकु त शागिर्दनि जी सुठी तरबियत थींदी ऐं ॿियो त सुठी क़यादत बि अॻिते मिलंदी। ज़ुबैर हफ़ीज़ शेख जो वधीक चवणु हो त शागिर्दनि खे पंहिंजी तालीम तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे, सुठे किरदार ऐं मुल्क क़ौम लाइ सोचणु घुरिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।